अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा कुल्ली वलियकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि स्साअति व फ़ी कुल्ली साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व ऐना हत्ता तुस्किनहु अर्ज़का तवा व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी जअलना मिनल मुतमस्सिकीन बिवलायतिहि अमीरुल मुमिनीन अली इब्न अबी तालिब। अम्मा बअद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा वलिय्युकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस्सलात व युअतूनज़्ज़कात व हुम राकिऊन। नाज़रीन इकराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। नाज़रीन, हिन माह मुबारक रमज़ान जेको रहमतन ऐं बरकतन जो महीनो आहे, जंहिंमें ख़ुदावंद आलम असां सभिनी मुस्लमाननि ते रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। हिन माह मुबारक रमज़ान जा कुझु ख़ुसूसी अयाम आहिनि। ॾिसंदा हलूं त हिन माह जा उहे कहिड़ा कहिड़ा ख़ुसूसी अमाल आहिनि, कहिड़ा कहिड़ा उहे ॾींहं आहिनि। हिन माह जो हिकु अज़ीम अज़मत जेका आहे उहा हीअ आहे त हिन माह में ख़ुदावंद आलम पंहिंजो कलाम पाक नाज़िल थो करे। इन मां ख़बर थी पए त ख़ुदावंद आलम जॾहिं पंहिंजो सामे ते क़ुरान नाज़िल करणु चाहे थो जंहिं महीने में, त उन महीने खे माहुल्लाह करार थो ॾिए, यानी शहरुल्लाह, यानी अल्लाह जो महीनो थो करार ॾिए। ऐं अहिड़े तरीक़े सां ख़ुदावंद आलम जॾहिं चाहे थो त पंहिंजे कंहिं वली जी विलादत पंहिंजे घर यानी काबतुल्लाह शरीफ़ में करे त उन वली जी विलादत जी जेका जॻह आहे उहा मुअयन ऐं हिकु ख़ासि जॻह आहे, उहा आहे अल्लाह जो उहो घरु आहे। जहिड़े तरीक़े सां जंहिं महीने में सामे ते क़ुरान जो नुज़ूल थो थिए त उहो महीनो ख़ुदावंद आलम जो महीनो थो शुमार थिए। उहो शहरुल्लाह आहे जंहिंमें ख़ुदावंद आलम क़ुरान खे नाज़िल थो करे। ऐं जंहिं घर में ख़ुदा जो वली पैदा थिए उन घर खे यानी बैतुल्लाह चए थो वञे, यानी अल्लाह जो घरु। त नाज़रीन, हिन माह मुबारक रमज़ान जंहिंमें असां अॼु गुफ़्तगू कंदासीं मौला अली अलैहिस्सलाम जी शख़्सियत जे बारे में, छो जो अॼु जो जेको असांजो मौज़ू आहे, जहिड़े तरीक़े सां अॼु माह मुबारक रमज़ान जी 19 तारीख़ आहे, त उन हवाले सां मौला अली जी शख़्सियत खे वाज़े कंदा हलंदासीं त मौला अली अलैहिस्सलाम जी कहिड़ी शख़्सियत हुई, कॾहिं पैदाइश थी, ऐं उन जे ज़िंदगी जा कुझु अहवाल बयानु कंदासीं। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम हिन जहान में जेके पंहिंजा नबी मोकिलिया, जेके हिदायत लाइ मोकिलिया हुअसि, ऐं उन्हनि खां बाद में जेको सिलसिलो हिदायत जो जारी करणो हुयो त उन लाइ इमाम हुया। यानी असांजे आख़िरी नबी खां बाद में इमामनि जो सिलसिलो शुरू थो थिए। ऐं उन्हनि मां ॾिसंदा हलूं त जेको असांजो पहिरियों इमाम आहे उहो आहे अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम, जंहिंखे ज़रबत हिन माह मुबारक रमज़ान जे 19 तारीख़ नमाज़ फ़ज्र में ज़रबत हई थी वञे। त हीअ 19 तारीख़ इमाम अली अलैहिस्सलाम सां मख़सूस आहे। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त असांजो पहिरियों इमाम, असांजो वली, अल्लाह जो वली ऐं असांजे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसी जी पैदाइश कॾहिं थी आहे। नाज़रीन, ॾिसंदा हलूं त असांखे ख़बर थी पवे ऐं तारीख़नि में इहो ई मिले थो त हज़रत अली अलैहिस्सलाम जी पैदाइश 13 रजब 3 आमल फ़ील यानी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जी नबूअत खां 10 साल पहिरियां खाना काबा में पैदाइश थी आहे। नाज़रीन, ॾिसंदा हलूं त बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा जेका खाना काबा में मौजूदु हुयूं, जंहिं वक़्तु जनाब ईसा अलैहिस्सलाम बीबी मरियम जे शिकम मुबारक में हुया, त जॾहिं बीबी
जे उन टाइम उहो आयो जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी पैदाइश जो वक़्तु आयो त उन वक़्तु ख़ुदावंद आलम इहो हुकुम कयो त या मरियम, ऐं मरियम ही घर इबादत जो घर आहे, ही पैदाइश जो घर नाहे। त जनाब मरियम सलामुल्लाह अलैहा उन खाने काबा मां, काबतुल्लाह मां निकिरी करे ॿाहिरि तशरीफ़ खणी थियूं वञनि। त नाज़रीन हिते ख़ुदावंद आलम छा थो चवे त मरियम ही बैतुल्लाह ख़ुदा जी इबादत जो घर आहे, पैदाइश जो घर नाहे। पर ॾिसूं था जनाब फ़ातिमा बिनते असद जेका मौला अली अलैहिस्सलाम जी वालिदा आहे, उहा जॾहिं खाने काबा जे नज़दीक थी वञे, तवाफ़ थी करे, त उन वक़्तु खाने काबा जी जेका दीवार आहे उहा शिगाफ़ थी वञे, उहा दीवार टुटी थी वञे ऐं अंदरि खाने काबा जे अंदरि आवाज़ थो अचे त या फ़ातिमा उदख़ुली, ऐं फ़ातिमा काबतुल्लाह जे अंदरि दाख़िल थी वञ। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त ही वली ख़ुदा जंहिंजी पैदाइश जी जॻह खाने काबा आहे, उन वली जे जेके वालिद आहिनि इमरान बिन अब्दुल मुतलिब बिन हाशिम बिन अब्द मनाफ़, अहिड़े तरीक़े सां मौला अली अलैहिस्सलाम जी जेका वालिद आहे फ़ातिमा बिनते असद बिन हाशिम बिन अब्द मनाफ़। त नाज़रीन असांखे ख़बर थी पवे त मौला अली अलैहिस्सलाम जो वालिद ऐं वालिदा जेके आहिनि पाण में रिश्तेदार आहिनि, यानी सौटनि जे लिहाज़ खां। ऐं अहिड़े तरीक़े सां जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जी पैदाइश खे ॾिसूं, खाने काबा में पैदाइश थी थिए, त उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 ॾींहंनि खां बाद में खाने काबा ॾांहुं अचनि था ऐं काबतुल्लाह शरीफ़ में दाख़िल थी करे ॾिसनि था त बीबी फ़ातिमा बिनते असद सलामुल्लाह अलैहा जी झोली में मौला अली अलैहिस्सलाम मौजूदु आहिनि। ऐं बीबी फ़ातिमा बिनते असद उन वक़्तु परेशान आहे। त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब रहमतुल आलमीन इहो ई पुछे थो त ऐं चची अम्मा, छो भला तव्हां परेशान आहियो, तव्हांजे चहिरे ते छाजे लाइ इहा परेशानी जा असरात आहिनि, तासुरात आहिनि। त उन वक़्तु बीबी फ़ातिमा बिनते असद इहो ई फ़रमाइनि थियूं त या रसूल अल्लाह, ऐं मुहम्मद, जेको ही मुंहिंजो ॿारु पैदा थियो आहे इहो अखियूं नथो खोले। त नाज़रीन तारीख़ जा किताब ॿुधाइनि था जॾहिं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली अलैहिस्सलाम खे खणी करे पंहिंजे झोली में आणनि था, त उन वक़्तु ख़ुदा जो शेर अखियूं खोले थो। ॾिठो थो वञे त मौला अली अलैहिस्सलाम खे पंहिंजे झोली में खणी करे रसूल ख़ुदा मौला अली जो नालो अली रखनि था। अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं जॾहिं अबू तालिब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटु अली अलैहिस्सलाम खे खणी करे मके जे हिकु गली मां गुज़रे थो, अञा मौला अलैहिस्सलाम जी पैदाइश उन टाइम यानी नई तरीक़े सां बस थी हुई, उन टाइम घणो टाइम न थियो हुयो। त उन वक़्तु जॾहिं अबू तालिब अलैहिस्सलाम उन गली मां गुज़रनि पिया, त उन वक़्तु सभिनी मके वारनि जे सरदारनि, जेके यहूदी हुया, जेके ईसाई हुया ऐं जेके अबू लहब वारा हुया, उन्हनि सभिनीनि इहा गुज़ारिश कई त ऐं अबू तालिब, जॾहिं असांजे मके में कंहिं बि ॿार जी पैदाइश थींदी आहे त असां उन ॿार खे हिन पथर जे मथां सुम्हारे छॾींदा आहियूं। हाणे पुछियो थो वञे त हिन पथर जे मथां उन ॿार खे सुम्हारण जो कहिड़ो माजरो आहे, कहिड़ी वजह आहे। त ॿुधाए थो वञे त असां जेको बि हिन मके में ॿारु पैदा थो थिए, असां उनखे हिन पथर ते इन जे करे सुम्हारींदा आहियूं छो जो हिते हिकु नाग ईंदो आहे ऐं उहो नाग अची करे ॿार जे भरिसां बीहंदो आहे। अगरि उहो नाग काई अज़ियत या काई तकलीफ़ ॾेई वेंदो ॿार खे, त असां सम्झंदासीं त हीउ ॿारु हलाल ज़ादो न आहे। ऐं अगरि हीउ नाग बग़ैर तकलीफ़ ॾिए हिन ॿार खां हलियो वञे, त असां सभई ईअं सम्झंदासीं त हीउ ॿारु हलाल ज़ादो आहे ऐं हुननि जे वालिदैन खे बि फ़ख़्रु करणु खपे पंहिंजे ॿार ते। त नाज़रीन उन वक़्तु ॾिठो थो वञे त जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम पंहिंजे फ़र्ज़ंद खे खणी करे, अली खे खणी करे उन पथर ते सुम्हारनि था। जॾहिं सुम्हारनि था त उन वक़्तु हिकु नांग थो अचे। सभई मके जा यहूदी, नुसरानी, अबू लहब वारा सभई माण्हू ॾिसनि था पिया त उहो नांग अचे थो पियो ऐं अची करे पंहिंजे फण सिधी करे अली अलैहिस्सलाम जे साम्हूं बीह थो रहे। जॾहिं बीहे थो त मौला अली अलैहिस्सलाम जा नंढड़ा आहिनि, नंढो ॿारु आहे, उन वक़्तु पंहिंजा हथ बुलंद करे उन नांग जे ॿिन्हिनि पासनि खां वठी करे उनखे चीरे फाड़े करे उछलाए थो छॾे।
त उन वक़्तु जनाब फ़ातिमा बिनत असद जॾहिं पंहिंजे हिन पुट जो कारनामो ॾिसे थी त उन वक़्तु बीबी इहो ई फरमाइनि थियूं त हैया धरा, छो जो हैया चवंदा आहिनि नाग खे ऐं धुरा चवंदा आहिनि चीरण ऐं फाण खे अरबी में। त उन वक़्तु बीबी छा चयो, हैया धरा यानी नाग खे फाड़े छॾियईं। त उन ज़माने उन वाक़े खां बाद में मौला अली अलैहिस्सलाम जो नालो हैदर थो बणिजी वञे, यानी हैया दरा हैदरा बणिजी थो वञे। त नाज़रीन अॻिते ॾिसंदा हलूं त जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम जी पैदाइश थी हुई उन खां बाद में मौला जो नालो रखियो वियो आहे। उन खां बाद में अबू तालिब अलैहिस्सलाम उन ॿार खे पथर ते सुम्हारे करे आज़माए थो वञे जॾहिं सभिनी यहूदियुनि ऐं नुसरान जे साम्हूं। त पोइ मौला अली अलैहिस्सलाम खे जॾहिं घर खणी था वञनि त मौला अली अलैहिस्सलाम 6 सालनि ताईं पंहिंजे वालिदैन वटि रहंदा आहिनि। 6 साल पंहिंजे वालिदैन वटि रही करे पोइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा दरख़्वास्त कंदा आहिनि त अली मुंहिंजे परवरिश में अचे, मुंहिंजे पालना में अचे त जीअं मां अली जी परवरिश पंहिंजे मुनासिब सां कयां, पंहिंजे तरीक़े सां कयां। रवायतूं ॿुधाइनि थियूं त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो चाहे पियो त मां अली अलैहिस्सलाम खे पंहिंजी परवरिश में वठी अचां। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम पंहिंजे वालिदैन वटि 6 साल रहिया त उन खां बाद में रसूल ख़ुदा जी दरख़्वास्त जे मुताबिक़ अली अलैहिस्सलाम रसूल ख़ुदा जी परवरिश में अची था वञनि। इन ई ॻाल्हि ॾांहुं इशारो कंदे मौला अली अलैहिस्सलाम नहजुल बलागा जे खुतबे कासिया में इरशाद फरमाइनि था, मौला इरशाद फरमाइनि था त वज़अनी फ़ी हिजरिही व अना वलदुन यज़ुम्मुनी इला सदरिही व यकनुफ़ुनी फ़ी फ़राशिही व यमस्सनी जसदहू व युशम्मनी अरफ़हू फ़कान यमज़गु शई सुम्मा युल्क़ी मुनीही। अॻिते मौला काइनात इन खुतबे खे वसी कंदे इरशाद फरमाइनि था वलक़द कुन्तु अत्तबिअहु इत्तिबा अल-फ़सीली असर उम्मिही यरफ़उ ली कुल्ली यौमिन मिन अख़लाक़िही अलमन व यअमुरनी बिल इक़्तिदाइ बिही वलक़द कान युजाविरु फ़ी कुल्ली सनतिन बिहराहु व अराहु वला यराहु गैरी। त नाज़रीन हिन खुतबे कासिया में मौला अमीर काइनात पंहिंजे बचपने जे बारे में इहो ई ॿुधाइनि था त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परवरिश में जॾहिं मां वयसि त रसूल ख़ुदा मुंहिंजे नंढपिण में पैगम्बर अकरम मूंखे पंहिंजे झोली में विहारींदा हुया। मौला काइनात छा था बयानु कनि त जॾहिं मां नंढो हुयसि त रसूल ख़ुदा मूंखे पंहिंजे झोली में विहारींदा हुया, पंहिंजे बिस्तरे ते सुम्हारींदा हुआ, पंहिंजे सीने सां लॻाईंदा हुया ऐं पंहिंजे वात में ग़िज़ा चॿाड़े करे मूंखे खाराईंदा हुया। अहिड़े तरीक़े सां मौला काइनात अॻिते फरमाईंदा था वञनि त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो जिस्म अक़दस मुंहिंजे जिस्म सां मस कंदा हुया। अॻिते मौला इहो बयानु था कनि त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर रोज़ु मुंहिंजे लाइ पंहिंजे अख़लाक़ जो अलम बुलंद कंदा हुया ऐं मूंखे इहो ई हुकुम ॾींदा हुया त ऐं अली तव्हां मुंहिंजे अख़लाक़ जी ऐं मुंहिंजे किरदार जी पैरवी कयो। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त मौला फरमाइनि था त रसूल ख़ुदा जॾहिं गारे हिरा में हर साल वेंदा हुया त उन वक़्तु रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु मां बि वेंदो हुअसि। जॾहिं ख़ुदावंद आलम वही नाज़िल कंदो हुयो त मां उन वक़्तु नूर वही खे ॾिसंदो हुअसि ऐं वहीअ जे उन नबूअत जे उन फ़रिश्ते जे ख़ुशबू खे बि मां सुघंदो हुअसि। त नाज़रीन इन हदीस मां जेको फ़रमान मौला अली अलैहिस्सलाम बयानु कयो आहे नहजुल बलागा में, इन मां इहो थो साबित थिए त ख़ुदावंद आलम जो रसूल हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरे क़दुरु मौला काइनात खे पंहिंजे क़रीब कंदा हुया ऐं पाण जे वेझो कंदा हुया ऐं पंहिंजे ई अख़लाक़ ऐं पंहिंजो ई किरदारु मौला अली अलैहिस्सलाम खे सेखारनि पिया। जॾहिं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि 40 साल थिए थी, नबूअत जॾहिं मिले थी त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब वही जॾहिं मिली आहे त घर था अचनि, घर जॾहिं पहुचनि था त उन वक़्तु जॾहिं ॾिसनि था त घर में मौला काइनात मौजूदु आहिनि ऐं बीबी ख़दीजा मौजूदु आहे त ख़ुदा जो हबीब रहमत आलमीन इहो थो ॿुधाए त ख़ुदावंद आलम मूं ते पहिरीं वही नाज़िल कई आहे ऐं मां नबी आहियां। त ॾिसंदा हलूं था त उन मुहम्मद नबी ते पहिरियां ईमान आणण वारियूं 2 हस्तियूं आहिनि। हिकु मर्दनि मां ॾिसूं त अली मुर्तज़ा ऐं ॿी बीबी ख़दीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा आहे जेका सभिनी मुस्लमाननि में पहिरीं मोमिना ऐं औरत आहे।
त नाज़रीन, उते मौला अली अलैहिस्सलाम इहो इरशाद फ़रमाइनि था त जंहिं वक़्तु रसूल ख़ुदा वही नाज़िल थी रसूल ख़ुदा ते ऐं नबूअत रसूल ख़ुदा खे मिली ऐं ख़ुदावंद आलम जो पैगाम खणी करे ख़ुदा जो हबीब आयो त उन वक़्तु घर में रसूल ख़ुदा हिकु मुस्लमान हुयो, हिकु मां हुअसि ऐं ॿी बीबी खदीजतुल कुबरा सलामुल्लाह अलैहा हुई। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त तारीख़ तिबरी ऐं किताब मजमल बयान, किताब अल गदीर ऐं किताब कामिल इब्न असीर में रवायत निकल थियल आहे त जॾहिं ख़ुदावंद आलम सूरह शौरा जी आयत नंबर 214 नाज़िल कई, ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए पंहिंजे हबीब खे, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, परवरदिगार आलम हिन आयत में इरशाद थो फ़रमाए व अंज़िर अशीरतकल अक़रबीन, त ऐं मुहम्मद तूं पंहिंजे ख़ानदान वारनि खे डिॼार। छो जो ख़ुदावंद आलम रसूल खे नबूअत ॾेई छॾी आहे, हाणे पंहिंजे पैगाम जो तरीक़ो मुहम्मद खे सेखारनि था त ऐं मुहम्मद तो ते ज़िमेदारी अची वई आहे, इन ज़िमेदारी खे निभा ऐं इन पैगाम खे पंहिंजे माइटनि ऐं रिश्तेदारनि ताईं पहुचा। त रवायतूं ॿुधाइनि थियूं जंहिं वक़्तु रसूल ख़ुदा ते इहा आयत नाज़िल थी आहे त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब मौला अली अलैहिस्सलाम खे इहो था फ़रमाइनि त ऐं अली वञो दावत जो इंतज़ाम कयो। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम दावत जो इंतज़ाम कनि था ऐं पंहिंजे सभिनी रिश्तेदारनि खे उन दावत में घुराइनि था त सभई जेके बि आहिनि कुरैश जा, जेके बि ख़ानदानी रसूल में शामिल आहिनि, उन्हनि जा टोटल 40 अफ़राद अचनि था उन दावत में। सभई जॾहिं अची करे उते वेहनि था, जॾहिं खाधो थो वञे त उन खां बाद में ख़ुदा जो हबीब फ़रमाए थो त ऐं अब्दुल मुतलिब जी औलाद, मां तव्हांजे लाइ हिकु अहिड़ी शइ खणी आयो आहियां, मूंखे नथो लॻे त मूंखां पहिरियां अरब जे कंहिं जवान मूंखां पहिरियां अहिड़ी काई शइ तव्हां वटि आंदी हुजे। मूंखे ख़ुदावंद आलम इहो हुकुम ॾिनो आहे, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा फ़रमाइनि था त ख़ुदावंद आलम मूंखे हुकुम ॾिनो आहे त मां तव्हां सभिनी खे उन जे तरफ़ सॾां, कंहिंजे तरफ़ यानी अलाह जे तरफ़ सॾां ऐं अलाह ते तव्हांखे ईमान आणण जो चवां। पोइ रसूल ख़ुदा छा था फ़रमाइनि, ख़ुदा जो हबीब फ़रमाइनि था त पोइ तव्हां सभिनी मां केरु आहे जेको मुंहिंजे हिन दावत में, हिन कम में, हिन अमल में मुंहिंजो साथ ॾिए त जीअं हू मुंहिंजो भाउ, मुंहिंजो वसी ऐं मुंहिंजो ख़लीफ़ो थिए। त उन वक़्तु असांखे जेके ही तारीख़ जा जेके किताब आहिनि, तारीख़ तिबरी आहे या जेके बि किताब आहिनि, कामिल इब्न असीर आहे या अल गदीर किताब आहिनि, इन्हनि में ही रवायत मिले थी त उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम 3 दफ़ा उथी करे बीहनि था। मौला रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन पैगाम खे 3 दफ़ा दोहराइनि था ऐं मौला अली अलैहिस्सलाम इन टिनी दफ़नि में पंहिंजी आमादगी खे ज़ाहिर था कनि ऐं मदद ऐं नुसरत जो ऐलान था कनि। जॾहिं 3 दफ़ा मौला अली अलैहिस्सलाम उथनि था त उन वक़्तु ख़ुदा जो हबीब इहो थो फ़रमाए त हाज़ा, अली अलैहिस्सलाम ॾांहुं इशारो करे चवनि था त हाज़ा आख़ी व वसी व ख़लीफ़ती फ़स्मउ लहू व अती लहू, त ख़ुदा जो हबीब छा थो फ़रमाए त हीउ मुंहिंजो भाउ, मुंहिंजो वसी, मुंहिंजो ख़लीफ़ो आहे ऐं तव्हां हिन जी ॻाल्हि ॿुधो ऐं हिन जी अतात कयो। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त जॾहिं ख़ुदावंद आलम जो हबीब ख़ुदा जो पैगाम खणी करे अचे थो पंहिंजे ख़ानदान वारनि वटि ऐं उन्हनि खे ख़ुदा ॾांहुं दावत ॾिए थो, त पहिरीं जेका हस्ती, पहिरीं जेका शख़्सियत उजागर थिए थी उहा अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम जी शख़्सियत आहे, जेका रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर पैगाम ते उथी करे बीहनि था ऐं उन्हनि जे मदद ऐं नुसरत जो ऐलान कनि था। ॾिसंदा हलूं त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे हस्ती आहिनि जंहिंजे बारे में क़ुरान मजीद में ख़ुदावंद आलम सूरह नजम जी आयत नंबर 3 ऐं 4 में इहो इरशाद फ़रमाए थो वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वहियुन यूहा, यानी परवरदिगार आलम छा थो फ़रमाए त हीउ मुंहिंजो जेको नबी आहे, जेको मुंहिंजो मोहम्मद तव्हां वटि पैगम्बर मोकिलियल आहे, त हिन खे मां जेको पैगाम ॾियां थो उहो ई पैगाम तव्हां ताईं पहुचाए थो, यानी पंहिंजी ख़्वाहिशात, पंहिंजी मर्ज़ी सां काई ॻाल्हि नथो पहुचाए। जेको ख़ुदावंद आलम हुकुम थो ॾिए, जेको ख़ुदा कमु चवे थो उन ई कम खे पैगम्बर इस्लाम बयानु था कनि। त इन मां ख़बर थी पए त अगरि मोहम्मद चवे थो त हीउ मुंहिंजो वसी, मुंहिंजो ख़लीफ़ो, मुंहिंजो जानशीन आहे, हिन जी ॻाल्हि ॿुधो ऐं हिन जी अतात कयो, त इहो मोहम्मद पंहिंजे तरफ़ां नथा चवनि, बल्कि इहा ख़ुदा जो हुकुम आहे
त ऐं मोहम्मद तूं पंहिंजे ख़ानदान वारनि खे टिजार। जॾहिं टिजारनि था मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सभिनी खे दावत ॾियनि था ख़ुदावंद आलम जी तरफ़, त इहो अली हिकु वाहिद शख़्सियत आहे जेको उथी करे ऐं पंहिंजी आमादगी जो इज़हार कनि था। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त अली अलैहिस्सलाम जी जेका हस्ती आहे उहा बुलंद हस्ती आहे। हीअ अली अलैहिस्सलाम जंहिंसां असां अॼु जी तारीख़ मनसूब कयूं था त 19 माह मुबारक रमज़ान, जंहिं तारीख़ ते मौला अली अलैहिस्सलाम जे सर जे मथां ज़रबत हई वई आहे। त नाज़रीन हीअ उहा तारीख़ आहे जंहिं जे बारे में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबा शाबानिया जे आख़िर में इहो इरशाद फ़रमाइनि था। जॾहिं मौला अली अलैहिस्सलाम ॾिसनि था त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां ॻोढ़ा जारी आहिनि, त शेर ख़ुदा पुछनि था त या रसूल अल्लाह कहिड़ी वजह आहे जंहिंजी वजह सां तव्हांजी अखियुनि मां ॻोढ़ा हली रहिया आहिनि? त ख़ुदा जो हबीब उते फ़रमाए थो त ऐं अली, जंहिं इंसान सालिह जे उठड़ी खे क़त्ल कयो हुयो उहो शकी इंसानु हुयो, याने उहो ज़ालिम इंसानु हुयो। ऐं अली हीअ जेको माह मुबारक रमज़ान अची रहियो आहे, इन महीने में तोखे उन जेको शख़्स सालिह जे उठड़ी खे क़त्ल कयो उन खां बि वधीक शकी तरीन इंसानु तुंहिंजे इन ॾाढ़ी खे खून सां रंगीन कंदो। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त रसूल ख़ुदा जेके ॻाल्हियूं ॿुधाए विया आहिनि उन्हनि जे मुताबिक़ माह मुबारक रमज़ान जंहिंजे बारे में रवायतूं ॿुधाइनि थियूं त 19 तारीख़ जॾहिं थिए थी, यानी 19 जो रोज़ो थिए थो, त राति जो मौला अली अलैहिस्सलाम नमाज़ तहजुद अदा करे जॾहिं सहरी करे मस्जिद ॾांहुं रवानो थियनि था त उन वक़्तु मौला पंहिंजे फ़र्ज़ंदनि खे इहो हुकुम था ॾियनि त तव्हां हसन हुसैन अब्बास खे वठी करे तव्हां हितां कूफ़े मां हलिया वञो ऐं कूफ़े जे दरवाज़ो जेको आहे वॾो गेट आहे उन ते बीह रहो, मां वञा थो मस्जिद ॾांहुं नमाज़ पढ़णु ऐं अज़ान ॾियणु। मौला अली अलैहिस्सलाम आख़िर छो ईअं थो चवे त मां पंहिंजे पुटनि खे ॿाहिरि मोकिले छॾियां? इन जे करे जो मौला चाहिनि था त जॾहिं मां ख़ुदावंद आलम सां मुलाक़ात करणु वञा त उन वक़्तु मुंहिंजे दरमियान में मुंहिंजा पुट न अची वञनि ऐं उन अब्दुल रहमान इब्न मुलजिम खे पंहिंजे कमु करण खां न रोकनि। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त मौला अली अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे घर खां निकिरण जी कोशिशि कनि था त उन वक़्तु आसमां ॾांहुं मुंहुं करे ऐं कुझु पंहिंजे दिलि में सोचनि था। त जॾहिं बीबी कुलसूम सलाम अलैहा इहे माजरो ॾिसनि थियूं त इहो फ़रमाइनि थियूं बाबा तव्हां बार बार आसमान ॾांहुं छो था ॾिसो? त मौला अली अलैहिस्सलाम जॾहिं वधणु शुरू था कनि घर जे दरवाज़े ॾांहुं त कुझु मुर्ग़ाबियूं आहिनि जेके अची करे मौला काइनात जे उन अबा खे वठनि थियूं। त उन वक़्तु बीबी कुलसूम सलाम अलैहा इहो थियूं पुछनि त बाबा तव्हां रोज़ु मस्जिद ॾांहुं वेंदा आहियो, रोज़ु नमाज़ पढ़ंदा आहियो, अॼु हीअ कहिड़ी कैफ़ियत आहे जो तव्हांखे हीअ मुर्ग़ाबियूं नथियूं छॾनि? त उन वक़्तु मौला काइनात इहो था फ़रमाइनि त ऐं धीउ, अॼु हिन मुर्ग़ाबियुनि खे ख़बर आहे त मां मस्जिद हिन हालत में वञा थो, सही सलामत वञा थो, पर उतां जॾहिं मस्जिद खां वापसि ईंदसि त पोइ सही सलामत न हूंदसि। इन जे करे ही आहो बुका ऐं गिरिया करे रहियूं आहिनि। त नाज़रीन मौला अली अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे घर खां निकिरी करे मस्जिद कूफ़ा में वञनि था, वञी करे इब्न मुलजिम लईन खे पंहिंजे लत सां लत हणी करे उथारिनि था त ऐं लईन ऐं कातिल उथी करे नमाज़ पढ़। त नाज़रीन उते उहो लईन उथे थो। मौला काइनात अमीर अलैहिस्सलाम इहो नथा चाहिनि त जेको मुंहिंजो कातिल आहे, जेको मलऊन आहे, उन जी बि नमाज़ क़ज़ा थिए। उनखे बि उथारिनि था त उथी करे तूं पंहिंजो कमु कर ऐं मां पंहिंजो कमु कयां। जॾहिं मौला वञनि था अज़ान जे उन गुलदस्ते ॾांहुं त उन वक़्तु अज़ान ॾियण वारो मौज़िन बीठल हूंदो आहे। मौला उनखे हटाए करे पाण उन वक़्तु अज़ान ॾियणु शुरू था कनि। जॾहिं मौला अज़ान शुरू था कनि त रवायतूं ॿुधाइनि थियूं त अहिड़ो दर्दीलो आवाज़ु आहे मौला जो जॾहिं बीबी उमे कुलसूम ऐं बीबी ज़ैनब उहो आवाज़ु ॿुधनि थियूं त उहे गिरियो कनि थियूं, रोअण थियूं शुरू कनि त अॼु कहिड़ो माजरो आहे जो बाबा जे आवाज़ में एॾो ॾुखु आहे, बाबा खे काई तकलीफ़ आहे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त इहो आज़ान जो आवाज़ु मौला हसन हुसैन ॿुधनि था। मौला अब्बास जेके अञा 13 सालनि जा आहिनि उहे बि ॿुधनि था। मौला अब्बास पंहिंजे भाइरनि जे चहिरे ॾांहुं
निहारे करे चवनि था त अॼु मूंखे पंहिंजे बाबा जे आवाज़ में ॾुखु नज़र अचे थो ऐं मूंखे तकलीफ़ नज़र थी अचे। त उतां ई मौला हसन हुसैन ऐं मौला अब्बास अलैहिस्सलाम उतां ई वापसि था अचनि मस्जिद कूफ़ा ॾांहुं। त नाज़रीन, उन वक़्तु ॿुधाए थो वञे त इब्न मुलजिम लईन उन तलवार खे खणी करे, जेका तलवार ज़हर सां ॿुॾल हुई, मौला अली जॾहिं सजदे में वञनि था त ही लईन उहो तलवार खणी करे मौला जे सर मुबारक में हणे थो ऐं मौला जे उन खून सां मौला जी ॾाढी रंगीन थी वञे। जॾहिं मौला हसन हुसैन मस्जिद में दाख़िल थियनि था, ॾिसनि था पंहिंजे बाबा जी अहिड़ी कैफ़ियत, त उन वक़्तु मौला हसन हुसैन पंहिंजे बाबा खे संभालनि था ऐं कुझु सहाबी इब्न मुलजिम खे पकड़नि था, गिरफ़्तार था कनि। त उन वक़्तु मौला अली अलैहिस्सलाम इहो फ़रमाइनि था त ऐं हसन हुसैन, अगरि तव्हां इब्न मुलजिम खे सज़ा ॾियणु चाहियो त जेतिरे क़दुरु हुन मूंखे हिकु ज़रब हई आहे, तव्हां बि हिन खे हिकु ज़रब हणिजो, उन खां वधीक न हणिजो। त ॾिसंदा हलूं त मौला अली अलैहिस्सलाम इहो फ़रमाइनि था त ऐं हसन, अचु तव्हां नमाज़ पूरी करायो, पोइ मूंखे घरु वठी हलो। त नाज़रीन, ॾिसंदा हलो मौला हसन अलैहिस्सलाम नमाज़ पूरी कनि था, वरी पंहिंजे बाबा खे जॾहिं सहारो वठी करे हलनि था त नथा खणी सघनि, त हिकु कपिड़ो विछायो थो वञे, उन ते मौला अली अलैहिस्सलाम खे लेटाए करे पंहिंजा पुट खणी था वञनि। त मौला अली अलैहिस्सलाम उते बीही करे हसन अलैहिस्सलाम खे फ़रमाइनि था, बचड़ा हसन, मुंहिंजे सहाबियनि खे सॾु कयो। उनखे सॾु कयो थो वञे त मौला अमीर काइनात इहो था फ़रमाइनि त ऐं हसन, मुंहिंजे सहाबियनि खे चई छॾ त मुंहिंजे घर जे दरवाज़े ताईं न अचनि, छो जो मूंखे ख़बर आहे जॾहिं मां इन कैफ़ियत में घर ताईं वेंदसि त मुंहिंजी धीउ ज़ैनब पहिरियां खां ई उते बीठल हूंदी ऐं मुंहिंजी हीअ हालत, हीअ कैफ़ियत ॾिसी करे बर्दाश्त न करे सघंदी ऐं उहा गिरिया ज़ारी करणु शुरू कंदी। इन जे करे इन्हनि सहाबियुनि खे चयो त मूं सां गॾु न हलनि। नाज़रीन, ॾिसंदा हलूं त मौला अली अलैहिस्सलाम खे जॾहिं घर आंदो थो वञे अहिड़ी हालत में, त जेके बीबियूं आहिनि उहे ॾिसी करे बर्दाश्त नथियूं करे सघनि। बीबी ज़ैनब सलाम अलैहा ऐं बीबी कुलसूम सलाम अलैहा गिरियो कनि थियूं ऐं फ़रमाइनि थियूं, बाबा तव्हां घर मां वियाओ त सही सलामत वियाओ ऐं आयाओ त अहिड़ी हालत में। त नाज़रीन, ॾिसंदा हलूं त उन वक़्तु मौला अली 19 तारीख़ खां वठी करे 21 ताईं इन कैफ़ियत में, इन हालत में रहनि था जो मथे ते ज़रब लॻल आहे, उन मां खून जारी आहे ऐं मौला इन वक़्त में बि पाण ईअं चुप करे नथा आराम कनि, बल्कि हिकु सालिह अफ़राद वांगुरु पंहिंजे बचड़नि खे ऐं पंहिंजे ख़ानदान वारनि खे वसियतूं कनि था। जॾहिं वसियतूं कनि था त उन्हनि मां चंद तव्हांखे मां ॿुधाईंदी हलां त मौला जेका वसियत कनि था, हिकिड़ी वसियत इहा था कनि त ऐं हसन, जेका मां वसियत कयां थो उहो तव्हांजे लाइ बि आहे, मुंहिंजे ख़ानदान वारनि जे लाइ बि आहे ऐं जंहिं ताईं मुंहिंजी वसियत ई पहुचाई वञे उन्हनि सभिनी जे लाइ आहे। मौला छा था फ़रमाइनि, मौला इन कैफ़ियत में, इन हालत में बि ख़ुदावंद आलम जे लाइ तक़वा जे अख़्तियार करण जे लाइ फ़रमाइनि था। मौला फ़रमाइनि था त तव्हांखे ख़ुदावंद आलम जी तक़वा इलाही अख़्तियार करणु खपे, ख़ुदावंद आलम जे वाजिबात खे अंजाम ॾियणु खपे ऐं उन जे मुहरमात खे तर्क करणु खपे। वरी मौला जेका ॿी ॻाल्हि हुते ॿुधाइनि था, ॿी नसीहत ऐं वसियत कनि था, उहा हीअ आहे त मौला फ़रमाइनि था त ऐं मुंहिंजा ख़ानदान वारो, तव्हां सभिनी खे पंहिंजे ज़िंदगी जे सभिनी कमनि में नज़्मो ज़ब्त करिणो आहे। नज़्मो ज़ब्त यानी त पंहिंजे हर कम खे पंहिंजे उन टाइम ते अंजाम ॾियणो आहे, उन खां अलावा उनखे अंजाम न आहे ॾियणो। त नाज़रीन, मौला अली अलैहिस्सलाम जेके बिस्तरे मरज़ ते आहिनि, अहिड़ी कैफ़ियत आहे, उन जे बावजूद बि इहो ई था चवनि त जेको पुछिणो अथव मूंखे इन हालत में, छो जो मुंहिंजी अहिड़ी कैफ़ियत आहे जो मां तव्हांजे वॾनि सवालनि जा जवाब न ॾेई सघंदसि। त नाज़रीन, मौला अली अलैहिस्सलाम इन हालत में ऐं इन जेका तकलीफ़ आहे उन में 3 ॾींहं गुज़ारनि था। अहिड़ी हालत में, अहिड़ी कैफ़ियत में जॾहिं कोई इंसानु मरीज़ हूंदो आहे, बीमार हूंदो आहे, त उहो एतिरो नाहे ॻाल्हाए सघंदो ऐं नई नसीहतूं करे सघंदो आहे। पर ॾिसंदा आहियूं असांजे रहबर, असांजे क़ाइद इमाम अली अलैहिस्सलाम खे, त उहे बिस्तरे मरज़ ते ऐं अहिड़ी कैफ़ियत में मथे ते ज़रब बि लॻल आहे, पर नसीहतूं ऐं वसियतूं कनि था।
त नाज़रीन असांजे ख़ुदावंद आलम खां इहा ई दुआ आहे त परवरदिगार आलम असांखे मौला काइनात अलैहिस्सलाम जे इन नसीहतनि ऐं वसियतनि ते अमल करण जी तौफ़ीक़ इनायत करे त जीअं असां बि मौला अली अलैहिस्सलाम जे वांगुरु शुजा थी सघूं ऐं मौला अली जे वांगुरु किरदारु पंहिंजो ठाहे सघूं। त नाज़रीन ही माह मुबारक रमज़ान जंहिंमें वली ख़ुदा जी शहादत आहे, हिन माह मुबारक रमज़ान में ख़ुदावंद आलम खां उन वली जो वास्तो ॾेई करे दुआ था घुरूं त परवरदिगार आलम असांखे पंहिंजे ज़िंदगी खे अहल बैत ऐं अली व औलाद अली जे सीरत ते अमल करे ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। नाज़रीन असांजो अॼु जो मौज़ू ऐं असांजो अॼु जो जेको प्रोग्राम हुयो इते इख़्तिताम ते पहुची वियो आहे। असां नेक्स्ट प्रोग्राम में हिकु ॿिए मौज़ू सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।